फैज़गंज ब्रेकिंग ख़बर रेवेन्यू ऑफिस फैज़गंज में ज़मीन जे कागज़नि में हेराफेरी थियण जो इंकशाफ। पक्का चङवासी तनवीर जागीराणी जो घर तपेदार गरी रिश्वत एवज़ ॿियनि जे नाले करे छॾियो आहे। तनवीर जागीराणी, ज़ुल्फ़िकार जागीराणी, संदसि पोड़ी अमर सुजाण मासूम ॿारनि समेत प्रेस कन पहुची तपेदार अब्दुल वहाब आबादी ख़िलाफ़ एहतियात कयो आहे। एहतियात करण जो चवणु आहे त असां पंहिंजे घर सरे रबड़ टे सोनो जा कागज़ फोती खातो मटाइण लाइ ॾिना जंहिं बासरनि खां गरी रिश्वत वठी ॾेई छॾियो आहे। तपेदार फोती खाते लाइ 80,000 रुपया वरिता ऐं असांजो घर बि बासरनि जे नाले करे छॾियो आहे, जेके रोज़ असांखे घर खाली करण लाइ धमकाए रहिया आहिनि। हिन DSP खैरपुर समेत रेवेन्यू अमलदारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे।